ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 8 अध्याय जे पहिरें भाग में राजा आहक जी कथा ॿुधी हुई, जंहिंमें श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित खे ॿुधाइनि था त राजा आहक खे 1000 शादियूं करण बावजूद भी को औलाद न हो। तॾहिं हिन हिकु ॾींहुं नारद मुनि खे इहा ॻाल्हि ॿुधाई। नारद मुनि उन खे फल ॾेई चयो त तूं पंहिंजी जंहिं स्त्रीअ खे इहो फल खाराईंदे सा गर्भवती थी वेंदी। तंहिं बाद राजा पंहिंजी वॾी स्त्रीअ खे उहो फल खाराइनि था ऐं पोइ जॾहिं स्त्री गर्भवती थिए थी तॾहिं कुझु वक़्त खां पोइ राजा ते उन जो दुश्मन का करे अचे थो ऐं राजा पंहिंजी राणीअ समेत भॼी वञी जंगल में वेही रहे थो। तंहिं बाद ॿियूं राणियूं जॾहिं ॾिसनि थियूं त राजा उन्हनि सां गॾु घटि वक़्तु थो गुज़ारे ऐं वधीक वक़्तु पंहिंजो वॾी राणीअ खे थो ॾिए, तॾहिं उन्हनि कंहिं शइ में ज़हर मिलाए वॾी राणीअ खे ॾिनो ऐं वॾी राणीअ खे कुझु ई देरि में ज़हर जो असरु थियणु लॻो, जंहिंखे महसूसु करण बाद वॾी राणीअ वञी औरो नाले रखेश्वर खे इहा ॻाल्हि ॿुधाई, जंहिंजी कृपा सां ज़हर जो को बि असरु राणी ऐं उन जे बालक जे मथां न थियो ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ राजा जी मृत्यु थी वञे थी ऐं उन जूं ॿियूं सभु राणियूं सती थी सतलोक ॾांहुं हलियूं वञनि थियूं। लेकिन औरो रखेश्वर जी चवण ते राजा जी वॾी राणी सती नथी थिए, छो त हू गर्भवती हुई। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण इन ही कथा खे वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 8 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित खे ॿुधाइनि था त गर्भवाणी राणी उन ई हंधि कुटिया ठाहे रहण लॻी। जॾहिं 10 महीने उनखे हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत ऐं तेजवान पुटु पैदा थियो, तॾहिं उन छोकिरे सां गॾु ज़हर बि पेट मां निकितो। संस्कृत में ज़हर खे गिरल चवंदा आहिनि, तंहिं करे औरो रखेश्वर उन छोकिरे जो नालो सगर रखियो। जॾहिं उहो छोकिरो वॾो थियो तॾहिं उन फ़ौज गॾु करे हरी इच्छा ऐं रखेश्वर जे आशीर्वाद सां ॿियनि राजाउनि खे जीते पंहिंजे पीउ वारे राजगद्दी हथु करे राज सिंघासन ते वेही धर्म ऐं प्रजा पालना सां राज करणु लॻो। राजा सगर अहिड़ो त प्रतापी थियो, जंहिं ताल जंग ऐं भू नाले वग़ैरह वॾनि मिलीची राजाउनि खे लड़ाईअ में पंहिंजी भुजाउनि जे बल सां जीते मारियो ऐं औरो नाले रखेश्वर जो उनजो गुरु हो, तंहिंजी आज्ञा सां केतिरनि ई मिलीचनि जो मथो ऐं ॾाढ़ी मुछूं कुराए उहो जस पंहिंजो संसार में प्रगट कयो ऐं 7 ई दीपनि में पंहिंजो राज क़ाइमु कयो। पंहिंजूं 2 शादियूं कयईं। राजा सगर खे केसरी नाले राणीअ मां असमंजस नाले हिकिड़ो पुटु पैदा थियो ऐं ॿी राणीअ मां 60,000 पुट पैदा थिया। असमंजस खे हिकिड़ो पुटु अंशुमान नाले वॾो प्रतापी ऐं तमामु सुंदर पैदा थियो। असमंजस पूरब जन्म जो जोगी हो, तंहिं करे प्रजा खे दुख ॾियणु लॻो, जंहिं करे राजा सगर प्रजा जे चवण ते असमंजस खे वनवास ॾिनो ऐं अंशुमान पंहिंजे पोटे खे जो धर्मात्मा हो तंहिं खे पाण वटि रहायो।
कुछ ॾींहंनि खां पोइ राजा सगर सो यज्ञ शुरू करे शास्त्र अनुसार शाम करण गौरो छॾियो ऐं 60,000 पुटनि खे उन जी संभाल वास्ते मोकिलियो। तॾहिं इंद्र पंहिंजे मन में वीचार कयो त आदमी 100 अश्वमेध यज्ञ करण सां इंद्र थिए थो, सो राजा सगर ही यज्ञ करे मुंहिंजो इंद्रासन खसे वठंदो ऐं मूंखे अहिड़ी सुमर्थी न आहे जो राजा सगर जे साम्हूं लड़ाई करे शाम करण गौरो खसे वठां ऐं उन जे यज्ञ खे बिगाड़ियां। तंहिं करे छल कपट करे शाम करण गौरो खणणु घुरिजे। इहो वीचार करे इंद्र उहो गौरो कंहिं छल कपट सां चोराए वियो ऐं जिते कपिलदेव मुनि वेठे तप कयो तंहिं जे पुठियां वञी ॿधी छॾियो ऐं पाण इंद्रलोक ॾांहुं हलियो वियो। जॾहिं राजकुमारनि पंहिंजो गौरो न ॾिठो तॾहिं उन्हनि 14 ई लोकनि में वञी घणो ई ॻोल्हियो, लेकिन उन जो पतो कोन पियो। जॾहिं ॻोल्हे ॻोल्हे निराश थिया तॾहिं राजा सगर वटि वञी समूरो हाल ॿुधाए वेनती कई त हे महाराज, अमी आज्ञा ॾियो त असां ज़मीन खोटे गौरो ॻोल्हियूं। राजा खेनि आज्ञा ॾिनी। तॾहिं उन्हनि पीउ जी आज्ञा सां गौरे ॻोल्हण वास्ते एतिरी ज़मीन खोटी जो नंढा नंढा 7 समंदर ॿिया भारत खंड में पैदा थिया। जॾहिं हू गौरे खे ॻोल्हींदा कपिलदेव मुनि जे आस्थान ते विया त छा ॾिसनि जो कपिलदेव मुनि वेठो तप करे ऐं गौरो उन जे पुठियां ॿधो पियो आहे। तॾहिं राजा सगर जे 60,000 पुटनि पुकारे चयो त असां चोर लधो आहे, हाणे हिन खे कहिड़ी सेखत ॾिजे। जॾहिं हिननि जे गौर शोर जे आवाज़ ते कपिलदेव मुनीअ जो ध्यानु भंग थियो ऐं हिन गुस्से सां अखि खणी हिननि खे ॾिठो त उहे सभु 60,000 छोकिरा उते जा उते ई जली खाक थी विया। जॾहिं राजा सगर खे केतिरनि ॾींहंनि ताईं पंहिंजे पुटनि जो हाल मालूम न थियो तॾहिं पंहिंजे पोटे अंशुमान खे घुराए चयाईं त तूं पंहिंजे चाचनि ऐं गौरे जी ख़बर लही अच। अंशुमान इहा आज्ञा पाए घर खां निकितो ऐं उन्हनि जो पतो लहंदो जिते हू जली रख थी विया हुआ उते पहुतो ऐं कपिलदेव मुनीअ खे समाधीअ में वेठो ॾिसी खेसि दंडवत करे उन जी स्तुति कई। तॾहिं कपिलदेव मुनि ख़ुशि थी चयो त ए राजकुमार, तूं पंहिंजो गौरो वठी वञ। बाक़ी तुंहिंजा चाचा जे मुंहिंजे क्रोध सबबु जली विया आहिनि, तिन खे जॾहिं गंगा जी अची पंहिंजे जल सां स्पर्श कंदी तॾहिं उन्हनि जो उद्धार थींदो। इहा ॻाल्हि ॿुधी अंशुमान शाम करण गौरो उतां वठी राजा सगर वटि आयो ऐं अची समूरो हाल खेसि ॿुधायईं। राजा सगर पंहिंजे पुटनि जो मरण परमेश्वर जी इच्छा सां सम्झी संतोष कयो ऐं पंहिंजी पछाड़ीअ वारो सो यज्ञ पूरो करे ओरो रखेश्वर खां ज्ञान वठी संसारी माया छॾे पंहिंजे पोटे अंशुमान खे राज गद्दीअ ते विहारे पाण जंगल ॾे हलियो वियो ऐं हरी चरण में ध्यानु लॻाए मुक्त थी वियो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 9 स्कंद जो 8हों अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।